जेकर नवाब खान असां सां सिधो झेड़ो करे थो त उन सां मुंहुं मां पान ॾींदुसि। तूं नवाब खान जे साम्हूं नथी चा। चाचे नवाब खान लाइ मुंहिंजी दिलि में इज़त आहे, बाक़ी मूंखां जे रंग फुरण जी कोशिश कंदो न त मजबूर थी आखिरी रस्तो अख्तियार कंदुसि। चाचा रानी रहता है ना पुट, तू खुश था नहीं? हाँ बाबा, मां त ठीक आहियां, पर रहमान अलाए छो तव्हां कई। चला चला वो खता तो जरूर को खौफ तो ख्वाब भी तो खैर है चाचा, आओ नहीं आराम कर। अरे दे घणा दफ़ा तोखे समझायो अथमि त खामा का यकीन न हणंदो कर। नाने मेरा ॿुधी वरितो न त असांजी अम्मा साहिबा ई साहिबा आहे। हेॾे मां ख़्वाब में ॾिठो नानो मेरा परियां भित जे पोयां जी बीठो, मूंखे कहिड़ी ख़बर? तोखे कहिड़ी ख़बर? चवां थो अहिड़े वक़्तु बंदि करे वेंदो कर, चंबो ठोकींदुसि। ओ साहिबा जे सर मथो सदको वञो, निभागो कुतनि वांगुरु वेठा विढ़ंदा रुगो। इहो सोचो त हाणे करणो छा आहे? साहिबा जे सर मथो सदको वञो छोरा, काथे मेरा बि नज़र कोन आयव छा? अम्मा नानो मेरा बि ॻोठ में कोन्हे, हिकिड़ो माण्हू मिलियो चवे पियो त नानो मेरा बि शहर वियो आहे। अम्मा मां त चवां थो त वक़्त जो भरपूर फ़ाइदो वठूं। नाने मेरा जे मोटण खां अॻु में असां मसात वारनि ॾे भॼी हलूं, मुछ खे वट ॾेई। अरे बस कर, भॼणे बुनियाद जो असां कॾहिं कुकुड़ न आहे खाधो। जेको सुरत ईंदो न मुंहुं ॾींदासींसि। या मां अरे माठ करे वियो, शहर वियो आहे, मोटंदो कोन। अचण जो सुरगो अहिड़ा थी फीणा हणायासीं त अंधो थी वेंदो सफ़ा। अम्मा तू भली हाणे पंहिंजा केतिरा बि पावर इस्तेमाल कर, पर इहो नानो मेरा हाणे सुञो थी वियो आहे, इहो मूर कोन मोटाईंदो। साहिबा जे सिर मथो सदको वञो, निभागो वञी महिल असांजे मुंहुं मेहराब खे ॻोल्हे हथु कयो। जेकॾहिं न वञी शेर खे दाह ॾिनई त ॾाढो ज़ुल्म थी वेंदो। वञी ॻोल्हे हथु कयोसि। भला इहो कोन थो लभेव छा तव्हांखे? तव्हांखे 2-3 हज़ार बूथा वारा हणंदसि, तव्हां रुगो वञी मुंहुं मेहराब खे वठी अचो। वञूं था अम्मा, असां बि महिनत था कयूं, असांजो भक्त आहे उतरे कमूं। जंहिंजे बि कम महिनत था कयूं, लानत पएव। मुराद मां पाण परेशान आहियां। ही मस्तानो सॼी रात घर ई न आयो आहे, अलाए किथे आहे। मासी वीचारी बि वई मरी ऐं ही चरियाणो असांजे मथे में हली वई। हाजी बाबा असां रात खां वठी मीर मोहम्मद खे ॻोल्हींदा रहिया आहियूं, पर हुनजो ॾस पतो किथे न पियो आहे। मूंखे लॻे थो मीर मोहम्मद शहर निकिरी वियो आहे। नारायण मां होॾां बि मालूम कयो आहे, हू उते बि कोन्हे। हाजी बाबा शेरवारनि खां पुछा करायो, कॾहिं कॾहिं माई साहिबा जे पुट नाम हलियो वेंदो आहे। बाबा शेर वारा बि रात खां परेशान आहिनि, उॾे बि न वियो आहे। बाबा जी मतां सोनू होॾां वियो हुजे। राणा चयो न, मूं हर जाइ जाची आहे, हू किथे बि कोन्हे। बाक़ी किथां? हाजी बाबा पोइ तव्हां पक सम्झो। राणी सॼो ॾींहुं थी घर जो कमकार करे। छा इहो काफ़ी न आहे त असां हिक ॿिए जी नज़रनि जे साम्हूं आहियूं? इहा त अखियुनि जी आसीस थी न। रूहनि जी राहत जे लाइ ॻाल्हियूं करण लाइ तो लाइ तो वक़्तु ई न आहे। रहमान, प्यार जूं ॻाल्हियूं पूरी ज़िंदगी कजनि न, पोइ बि पूरियूं न आहिनि थी सघंदियूं, सम्झई? हार
मोहब्बत जो नशो ही अड़ो है जो साल में सेकंड में गुजरी वेंदो है ऐं रुगो रहिजी वेंदियूं आहिनि यादूं। जॾहिं मां मरी वञा बसि हिकु कमु कजे, क़बर में मुंहिंजी लाश पंहिंजे हथनि सां लाहिजे। मुंहिंजी लाश खे कंहिं बेमर्द जो हथ न लॻे। मीर मोहम्मद एतरी देर किथे हुई तोखे ख़बर है मैं केतिरो परेशान हुयसि। कुआरे मां मुकाम ते वियो हुउसि सूमर सां कचहरी करण, वरी पोइ ॿुधड़ी सां मिलियो हुउसि, हुन सां कचहरी कंदे कंदे निंड अची वई। कुआरे ॿुधड़ी मूंसां कावल पई करे तो मूंखे विसारे छॾियो आहे। छो? मां चयोमांसि तूं खुटको न कर, 2-3 ॾींहंनि खां पोइ कुंदर पुट तो वटि हूंदो। मीर मोहम्मद ये तू छा थो चवीं? इएं न चओ। कुआरे उते वॾो सुकून आहे, रुगो पखियुनि जी ॿोलियुनि खां सवाइ न टेप न रिकॉर्ड। मुंहिंजो दिमाग़ त ठरी बर्फ़ थी वियो आहे। हाँ पर चाचो नवाब खान आयो हुयो। असां त आयो छा पियो चए? चए पियो त मां साथ खे ॿाहिरि वञणु न ॾियो, लाल खान वारा बंदूक खणी ॻोल्हींदा हुआ त निस्ता। मैं साथ के चयो न वठी अचारंदा हिते माण्हू यार जॾे। हाँ हो चए पियो मुंहिंजो कंहिं ते एतबार न आहे, सुभाणे मुंहिंजा ई माण्हू लाल खान वारनि सां मिली वञनि त पोइ। कुआरे तूं हिकिड़ो कमु कर, थोरो घणो सामान खण, हाली सूमर ऐं ॿुधड़ी सां गॾु था वियूं, उते केरु कोन ईंदो। हाँ हूअं मरूं न मरूं पोइ इन धड़को करे मारे छॾींदा। तू चुप करे घर ॾे वेही रहियो। अधे शेर खे घुरायो अथमि, अलाह ख़ैर कंदो। हाँ ओ केॾी महिल ईंदो? सुबुह जो सवेरे ईंदो ऐं कुझु माण्हू बि वठी ईंदो। जेसि ताईं अधो शेर अचे मां अंदरि हली थो वियां। सोच में घुम बैठो ही मां कोन तो सोचा हे अलाए छा पियो सोचे, अलाए कहिड़ी खाई में किरी पियो आहे। ओ छोरा मनु कहिड़ो बेड़ो बुॾी अथई जो न सोच में घुम बैठो ही। अमा तूफान खां अॻु में जेका घुट ऐं ॿुसट थींदी आहे न, मूंखे उहा महसूस थी थिए, लॻे थो कुझु थियण वारो आहे, होशियारी पकड़जांइ। ओ छोरा ने भागा छो त मूं कुराड़ीअ जो हां ॾकाई, छा थींदो? कुझु त थींदो पर थींदो छा इहा मूंखे ख़बर कान्हे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नानो मेरा घणे ॾींहंनि खां पोइ। अरे मुआ मेरा बा आई ते जेरो न काॾे हलियो बे? नाना मेरा भाई हलिया बे खट ते। नाना मेरा बा माल आंदो थी माल। हाँ अरे खोड़ माल बार हमरा पेटी में खयो बिठा है मनी वठी जो माल।
मुआ निभागा मेहराब साहब अंदर आ जाओ पर मुआ ने पुलिस वाले के तू छोड़ दिया हुई भाई हे ॾिस निकाह नामो ॾिस ॾिस चिता है ॾिस निकाह नामो अरे ना मेरा बा पुलिस वटी निकाह नामो खड़ी है भाई जबरदस्ती तू अमा सा निकाह कंदे अरे ही निकाह नामो मुझो है तहां जी मासी साहिबा जो आ साहिबा जो ये पुलिस बंधन आई आ तहां के मुझी घरवारी जे केस में जे साहिबा के तहां कारी करे कत्ल करे छलियो अमा यो तो सजो कबूब तो थियो मां अमा मनु खे जा मोकल मां उई पे तुजो पुट ना आया पालन जो बारा मुझ के वटनी भजी तो या पढ़ तकर अरे मेहराब जाते कड़ी मश्किल लाती तई तकड़ न कर साबा तकड़ न कर अञा तो तुझे मथो शाहिद भी हारना है ने मेहराब खान मुझो नालो थी हींअर वहाँ पुलिस वठी तो अञा तोरन खूनी भाणे जंडे तो उन्हनि खे भी विझराया तो काठ में उन्हनि साहिबा जो खून कंहिंजे चवण ते कयो आहे इहा भी सॼी ख़बर पइजी वेंदी पोइ तूं ऐं तुंहिंजा पुट जेल जी दाल मानी खाइण लाइ तयार थी वेंदा तयार रहो हाणे अचो सावध हलूं ओ मुआस ओ मेहराब ए पुत तो सही अम्मा ए त गाल गाटे भजी मुझ के वट नहीं हां मां हाय तू पंहिंजे खून जे केस में जेल में अंदर भी थी है यो सब कहां जो कमा जो मुके सापा मा साहिबा करे लाल की भगात भागा आने जाती नो केरा पटड़ी दाल वही पीछे छा ॻाल्हाए शेर जॾहिं खां नवाब खान खां वापसि आयो आहीं तूं परेशान आहीं मूमल ॾांहुं त ख़ैरु हुयो न हा ज़ेबुला आहियां त मूमल जे करे ई परेशान जज़्बात में शायदि असां ग़लति फ़ैसिलो कयो आहे जेको मुड़ुसु पंहिंजे मथां मौत जो ख़ौफ़ तारी कयो अथई उहो ज़ाल जो मुहाफ़िज़ कीअं थींदो अदा शेर कुझु असांखे बि त ॿुधाए छा मसलो आहे मीर मोहम्मद खे कंहिंखां ख़ौफ़ आहे छा थियो आहे मीर मोहम्मद खे मीर मोहम्मद नवाब खान जो मसात आहे लाल खान नवाब खान सां पुॼी न सघंदो तॾहिं तो मीर मोहम्मद खे मौत जूं धमकियूं ॾींदो हूंदो शेर पोइ मीर मोहम्मद सां मिली उनखे सम्झाई हा न मूंखे इहा दिलदारी ॾेई छॾ त तव्हां सभु हुन सां गॾु आहियो मस त चयो अथई त ज़ेबुल सही थी चवे मां तोखे मञींदी आहियां पर तूं बि पंहिंजी दिलि साफ़ रख ज़ेबुल जी दिलि सदाईं साफ़ आहे इहो गंद जाबिर सूतो तव्हांजी दिलि में भरियल आहे जॾहिं जाबिर वारनि सां मुंहिंजो को रिश्तो रहियो ई न आहे हुन घर सां मुंहिंजो को वास्तो ई न आहे त तूं हुननि सां गॾु मूंखे छो थी मिलाई मूंखे त तव्हां ॿिन्ही मायुनि ते हैरत थी वठे असांजी परेशानी दूर करण बजाए तव्हां असांखे परेशान थियूं कयो हेलो हा नवाब खान ॾियो ख़बर ईमान मिली वियो शुक्र आहे नवाब खान हाणे तव्हां मीर मोहम्मद जे दिलि मां ख़ौफ़ कढो असां सभु हुन सां गॾु आहियूं मीर मोहम्मद मूमल जो मुहाफ़िज़ बणिजी रहे मीर मोहम्मद हाणे मिली वियो आहे चाचे जाबिर जे लाइ कुझु सोच इहो फराज़ वाठण सां गॾु गुलबहार सां मलह करे वियो आहे पहिरीं मल जे उहे करे विया आहिनि त खेर आहे सालू उहो ई मलह असां कंदासीं सालू हाणे तूं ठीकु थी वियो आहीं हाणे को बि फिकुर न आहे शेर खे अॻियूं पोयूं सभु कसरूं कढंदासीं